मुझी नेकी खुटी पवे मां जो जहन्नम में वञा फरमाइन था पुट के मां भी परे करे छडींदी वरी तो पंहिंजे पीउ ॾे व उम्मी व अबी कुरान सचो आ वरी चवंदो पंहिंजे पीउ खे बाबा बाबा मुंहिंजी नेकी खुटी पई आ बाबा सिर तगारी जी मजूरी करे भी मुझे लाए मेहनत करे भी मुझो पेट पालई बाबा मुझा अंगल पूरा कई मुझा खर्च कई मां तुझो पुट आया हलाली बाबा हिकड़ी नेकी दे कुरान तो फरमा पीउ पंहिंजे पुटन को जुदा करे छॾींदो हलिया वञो मांखे तव्हांजी ज़रूरत ई न आहे मुंहिंजो पंहिंजो अलाए छा थींदो मांखे फिक्र पंहिंजो आहे मां न जहन्नम में वञा वरी ईंदो वसाहिबती वरी पंहिंजी घरवारीअ ॾे ईंदो ओ मुंहिंजी घरवारी निभागी तुंहिंजे करे त मां व्याज खाधो तुंहिंजे करे त मां रिश्वत जी बाज़ार गरम कई तूं त मुंहिंजी ज़िंदगीअ जी 50 सालनि जी शरीक हयात आहे घरवारी खे चवंदो हिकु चादर में गॾु निंड कईसीं हिकु बात तोखे रातिनि जो निंड्रा करायो अड़ी तुंहिंजे करे तुंहिंजे बच्चनि जे करे मां लुट फुर कई चोरियूं कयो माण्हुनि जो माल खाधो अॼु वञाए तो जहन्नम में हिकड़ी नेकी ॾे त मां बि जन्नत में वञा घरवारी चवंदी मुड़ुस खे परे थी वञ मां सुञाणाए नथी वरी ईंदो वबनी पंहिंजी औलाद ॾे ओ मुंहिंजा बच्चो मां तव्हांजे करे नमाज़ां छॾियूं रोज़ा छॾिया त बच्चनि खे ख़ुशि कयां नमाज़ जो टाइम ते दुकान बंदि न कंदो हुयमि मां तव्हांजे करे गुनाह जा कम करे भी तव्हां पुटनि जा अंगल पूरा कया भला तव्हां त मूंखे ॾियो न औलाद भी चवंदी अबे खे नथा सुञाणे परे थी वञ वरी ईंदो पंहिंजे शहदाद कोट गड़ी खेरे जे यारनि ॾे यार सुपर मदीना होटल ते गॾु चांहियूं पीतियूंसीं यार गॾु मानियूं खाधियूंसीं बाईपास ते होटल ते वेही कढ़ाई जा गोश्त गॾु खाधासीं यार माता जो पग मट यार हिकड़ी नेकी ते ॾियो क़ुरान तो फरमाए यार भी छॾे वेंदसि परेशान थींदो इन करे सैयद हबीबुल्लाह शाह हथ बजी अर्ज़ तो करे सीज़न जो महीनो अचई थो लेकिन कमाइण जो महीनो अचई थो अल्लाह जा बाना हिकिड़ो अखर पढ़ंदे अलिफ लाम मीम त अल्फ ते 3 नेकियूं लाम ते 3 नेकियूं मीम ते 3 नेकियूं के आलिम लिखियो मीम भी हिकु अखर न आहे मीम में भी 3 अखर मीम या मीम रुगो मीम ते 90 नेकियूं अल्लाह जे नबी फरमाए हिकिड़ो ख़त्म क़ुरान जो कढंदे रमज़ान में 49,000 ख़त्मनि जो सवाब थींदई वो तैयारी कजे न रब के सुञाण मां खुतबे में आयतूं पढ़ियूं मुंहिंजो रब तो चे वमिन आयातिही अन खलककुम मिन तुराब तो सुभान अल्लाह मिट्टीअ मौके पैदा कयो माउ जे पेट में असांजा उसवा के ठाया जल्दी ॻाल्हायो अल्लाह अलम नजअल लहू ऐनैन बब अखियूं ताके के ॾिनियूं या गंबट जी अस्पताल में वठी आया अल्लाह ॾिनी वलिसान व शफतैन असांजे जलसन जो सिंगार ही क़ुरान आहे रब तो फरमाए चपड़ा मां ठाया मां ज़ुबान मां ॾिनी मां हेॾे माउ जे पेट में असांजा उज़वा कंहिं ठाहिया अखियूं घणियूं ॾिनई जेके आहिनि मूंसां ॾाढा ॻाल्हायो कन घणा अथव हथ घणा आहिनि पेर घणा आहिनि गोॾा घणा आहिनि टंगूं घणियूं बाहूं चप कुल्ला दंद दंद भी ॿ आहे होशियारी दंद 2 सभु कुझु त बना आहिनि न दंद भी खुदा जी नेमत आहे राणीपुर में वाइस बि कयां हिकिड़े कुराड़े जो से जवानीअ में ॾंदा त सैयद असां बि ईद ते वॾा गोश्त खाईंदा हुआसीं हाणे पोड़ा थी विया ऐं डॉक्टरनि वारा इहे नकुली दंद जो हणायासीं घर पहुचूं था रुगो 2 टहक ॾियूं था ॾंद ई निकिरी था अचनि अब जवानी आहे अलाह जी कारीगरी में फ़र्क़ु आहे न ॾंद घणा अथव 32 आङुरियूं घणियूं अथव 20 मथो रुगो हे तो ॻाल्हाए अछी दाढ़ी वारो ॿिया ॻाल्हाइनि ई कोन था चुप करे थकल हो त मां बि थकल आहियां दवा घुरा ॻाल्हायो न मथा घणा अथव नको ज़ुबान दिल शो अल्लाह से के चवना अल्लाह से अखियूं ॿ ॾिनई कन ॿ ॾिनई हथ ॿ ॾिनई पेर ॿ ॾिनई गोॾा ॿ ॾिनई कुल्ला ॿ ॾिनई मौला ॾंद 32 ॾिनई आङुरियूं 20 ॾिनई मथो छो हिकु नक बि हिकु ज़ुबान बि हिकु दिल बि हिकु चए थो कुल हुवल्लाहु अहद मां अल्लाह भी हिकु आहियां माना तॾहिं त
के दिल भी हिक ॾिनी मां हिन दिल में मोहब्बत जी जाइ भी मां हिकिड़े रब खे ॾी जाइ कुल हुवल्लाहु अहद ज़बान भी कदी खुशामद बेजी न कजाए तारीफ़ मां हिक रब जी कजाए तुझो नक भी हिकु आहे तुझो मथो भी हिकु आहे त मां तुझो रब भी हिकु आहे असांजो शिकारपुर जो वॾो आलिम हाणे शहीद थी वियो रईसुल वाहिदीन साईं मौला अब्दुर्रज़ाक मेखो तव्हां ॾिठो हो न रहमतुल्लाह अलैह उहो त चवंदो हो जेको हुन नदर ते सजदा करे इहो बेनको आहे हिनखे नक ई कोन्हे हथ मथे करे नारो हणी चओ असांजो नक भी हिकु आहे त रब भी हिकु आहे नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने सहाबा शाने अहले बैत जमियत उलमा इस्लाम अल्लाह जी पेरी निशानी केड़ी आ त अल्लाह सैया हिकड़े आदम मो केडी खल्क विछाई आहे न शदात कोट जी आबादी ॾिसो केतिरी आहे हासे वरी सूबो सिंध में बंदा कंबर शदात कोट जो ज़िलो सूबे सिंध में वरी सूबे सिंध जी आबादी ॾिसो केॾी आहे हाँ सही वरी मुल्क पाकिस्तान जी आबादी ॾिसो 23 करोड़ ये सब इंसान के खलकिया हर इंसान के ॿ अखियूं रब ॾिनियूं अञा बि हिन खे हया नथो अचे ॿई हथ खे खणी जदो गाज़ी पारत ते गाज़ी छा कंदो इहो त काठी आहे हिनखे रसो खोलेसि त मथो किरे त को मथो फाड़ई अलाह जा बना हथ हुनखे नथो ॿधे जे तोखे माउ जे पेट में बि खाराई ग़लति थो जा सही थो जा वरी अचो त ॿी निशानी ॿुधायां अलाह जे सुञाणप जी जागो था वमिन आयातिही क़ुरान सचो आहे न हथ मथे करे जो क़ुरान सचो आहे जेको खणी आयो मलाइको जिब्रील बि तो सचो आहे क़ुरान जे सोणे मोहम्मद जे क़ल्ब ते लथो उहो सोणो मोहम्मद बि सचो आहे हे ॾिसो सैयद जे हथ में क़ुरान आहे सुभान अल्लाह अल्लाह तव्हांखे क़बर क़यामत में क़ुरान जी शफ़ाअत ॾे चए खलक लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजा मां अल्लाह जी कुदरत जी हीअ बि निशानी अथव जो तव्हांखे शादियूं बि मां रब करीम करायूं माइटी रिश्तो कंहिं गंढियो अल्लाह गंढियो न फरमायो तव्हांखे घर वारियूं ॾिनियूं मां वरी शुक्र कयो जो घर वारियूं बि जिन्स मों ॾिनियूं मां खलककुम मिन अनफुसिकुम तव्हांजी जिन्स मों बाबा घर वारी बि त इंसान आहिनि न अल्लाह जी मर्ज़ी भला चवे हा त जिनड़ियुनि सां निकाह कयो जिनड़ी माई सां केरु शादी करे जिनड़ी हितां गुत हणे त नवाब शाह निकिरे नवाब शाह मों गुत हणे कराची पोइ माइनि खे किथे ॻोल्हींदा वधो इहो बि अलाह जो थोरो तवजो मायूं बि जिन्स मों ॾिने त माते नाराज़ थियो रब क़ुरान में तो तव्हांखे सम्झाए इहो मुंहिंजो थोरो अथव घर वारियूं बि जिन्स मों ॾिनियूं मां कंहिंजी माईअ खे जिन वठे त केॾा परेशान थींदा हो हुन दरगाह ते होॾे खीसा ख़ाली कराईंदा हो हाँ काथो जिन निकिरे छॾ ख़ुदा करे खलक लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजा रब घर वारी छो ॾिनई जे मुशरिकनि खे सम्झाइण लाइ तड़े घर वारी जी दिलि में मुड़ुस जी मोहबत कंहिं विधी वरी मुड़ुस जी दिलि में घर वारी जी मोहबत कंहिं विधी अञा हिनखे अलाह सम्झ में नथो अचे इहो ई त मां अलाह तस्कुनु इलैहा घर वारी इन करे ॾिनी मां सॼो ॾींहुं मज़ूरी करे ईंदे तुंहिंजा 7 युज़वा थकिजी पवंदा घर अच सुहिणी सुनत वारी निंड कर निकाह जो हक़ अदा कर इंशाअल्लाह तुंहिंजी 7 उज़वनि जी बैटरी चार्ज थी वेंदी तुंहिंजा थक ई लही वेंदा मौलवी खिलंदा ॻाल्हि खे सम्झंदा बैटरी चार्ज थींदी आहे न थींदी आहे इहा पुछा उन खां करे जंहिं कुंवारे खे राति जो गरमाश जे करे निंड ई नथी अचे चए थो हेल सियारो बि हले वियो अल्लाह जो कसम आहे वरी जेको घर वारी जो हक़ अदा करे हलाल तरीक़े वारो त पोइ निंड बि अहिड़ी ईंदी आहे अल्लाह सभिनी कुंवारनि जूं शादियूं कराईंदो रहो आमीन त चो छोरा वॾी दुआ थो ॾियां अज़वाजल तस्कुनो वरी घर वारीअ जे ज़रिए औलाद केरु थो ॾे हुसैन मोहम्मद ईसा टावरी पियो ॿुधाए वाइद में चए हिकिड़ी जाइ ते जलसे ते वियुमि चए साईं हिन ॻोठ में हिकिड़ो हमरा आहे उनखे अल्लाह साईं हिकिड़ी घर वारीअ मां 22 ॿार ॾिना तव्हां छो था सड़ो महिनत हुन कई हूंदी तव्हां सुभाणे अलाह कयो 22 ॿार साईं
गोठ जे वडेरे के जो भोतार के भोतार मञे ही न रस्ते ते मुलाकात थी वडेरे जी उनम जमाती असां चइबा ख़ैर ताए वडेरे जो हेॾिया तुझे लाइ मां नई ॻाल्हि ॿुधी आहे तोखे अलाह से हिकिड़ी घर वारी मूं 22 ॿार ॾिना आहिनि इहा ॻाल्हि सची आहे कन कूड़ी आहे चए काॾो वडेरा ॻोठ वारा निभागा थी कूड़ ताण न मूंखे 22 छोड़ई थी मूंखे अलाह 23 ॾिना थी हिकिड़ो कल राति 9 जायो थी वाह मुंहिंजा रब तुंहिंजी कुदरत सैयद जे आॾो क़ुरान पियो आहे हेॾे मां बि वियोसि पनो आकिल दरगाह हाले जी शरीफ़ जे पासे जलसे ते हुते हिकिड़ो ॻोठु हो मेतलनि जो मूंखे जो साईं शाह साहिब 22 ॿार त थोरा आहिनि हिकिड़ो अछी ॾाढ़ी सां साईंअ जी उमिरि में कुराड़ो थी बीठो मूंखे जे सैयद इहे 22 ॿार थोरा थी मां चाचे खे बि 2 घर वारियूं थी मां 33 ॿारनि जो पीउ आहियां हल त ॾेखारियां वाह फ़क़ीर तूं त मारे में विया 33 ॿार मूंखे चइसई अलाह मूंखे घर वारियूं बि असील ॾिनियूं मां चयो असांखे मूंखे न कुलो चइसई सम्झो नथा मुंहिंजूं घर वारियूं अहिड़ियूं शाह साहिब जॾहिं बि पेट थियनि थो 2 ॿार थियूं ॼणनि मानो इन ॻाल्हि में मां चयो मारे वई हुअसि अलाह जी मर्ज़ी आहे डबल बि ॾे कोटा जे पासे मां सोशल मीडिया ते अख़बार में पढ़ियो हिकिड़ी औरत जे पेट मां 5 ॿार ॼाया 5 ई सिहतमंद अलाह ॾे थो अल्लाह मां जो चाचा केड़ी दरगाह तो वठी आवा असां भी ओडे हलूं तू त ॿिया गोठी पंहिंजो खोल 33 ॿार थी मूंखे जंहिं शाह साहिब उन दरगाह तो वठी आवा जंहिं दरगाह जो मालिक सॼी राति निंड ई न कंदो आहे सॼी राति निंड ई न कंदो आहे अरे अॻे साल किरोना आई शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी दरगाह के तालो गवर्नमेंट हणायो साईं सेवण वारी दरगाह के तालो बलोचिस्तान में साईं चीज़ल शाह जी दरगाह ते तालो हाँ साईं रानीपुर जे बुजुर्गन जो दरगाह उनके ताला लगी विया अल्लाह जाने सभिनी बुजुर्गन जी दरगाह उनके ताला लगी विया अल्लाह अकबर सभिनी के ताला हणी रब अहिड़ो तो फैसलो कयो चो मुशरिको सभिनी जी दरगाह के ताला हणान बाक़ी हिकिड़ी दरगाह त जेका 24 कलाक खुलल आहे मां रब जी आहे रात जो 2:30 बजे 3 बजे निंड में सॾ कर बि मां अल्लाह जी सां जवाब ॾींदो सां अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम चतो निंड त शाम के निंड जो झटको भी न ईंदो आहे अल्लाह निंड जे झटके को भी पाक अञा बि ॿियनि खे थो सॾु करे मां चयो भला सॼी राति जो जागे थो त उहो खाईंदो छा आहे चए थो अल्लज़ी हुव युतइमुनी व यस्कीन शाह साहिब मुंहिंजो रब सॼी दुनिया खे खाराईंदो आहे पाण खाइण खां पाक आहे पियंदो छा आहे जैसे अफ़रअयतुमुल मा अल्लज़ी तशरबून सॼी दुनिया खे मिठा पाणी पियारींदो आहे पाण पीअण खां पाक नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने सहाबा शाने अहले बैत नारे तकबीर माशाअल्लाह हज़रत मौलाना साईं शमसदीन साहब भी आया तांजो जलसो अञा जारी रहंदो मां खां पोइ उनजो भी बयान थींदो लगे तो को अमानी वारनि तहजुद पढ़ी हे जलसो करायो माशाअल्लाह तहजुद पढ़ी करे जलसो करायो कामयाब थी वियो चो सुभान अल्लाह अखमाडे कर मां के वरी परे वजणवा शिकारपुर जलसो आ अल्लाह अकबर शाह तो फरमाए रब जी कुदरत जो निशानियों अचो तो बुधाया वरी 3 निशानी व मिन आयातिही खल्कुस समावात रब तो जे ये भी तो मुझी कुदरत जी निशानी आ जो 7 आसमान बिना थंबे जे बिहारा हेडे हेडे मारे तको ए मथे शाए शामियानो है ना यो केंजी टेक दे आ ओ लकड़ो सही टेक ते लकड़े के जो हेठ केरो तो शामियानो किरी पवंदो भला शामियानो को ॿाहिरि ॾिसो आसमान आहे आसमान में कंहिं शहर में को लकड़ो लॻल आहे को थंबो को थूणी आहे ना आहे त माना सम्झो मुशरिक अलाह आहे न जेको 7 आसमान बिना थंबे जे बीहारे थी हेॾे ही शामियानो जो मेरो थी पवे त डेकोरेशन वारो हिनखे धोराईंदो नी सर्फ सां साबुण सां तव्हां को पुछां थो हेॾा लखे साल थी विया आहिनि कॾहिं आसमान मेरो थियो आहे जो मलाइका नड़ो खणी धोइनि आसमान
कॾहिं थियो आहे साफ़ बीठो आहे त माना इन खे साफ़ बीहण वारो को आहे न। टे निशानियूं थी वियूं ख़ल्क़ु समावात वल अर्ज़ रब ते ज़मीन भी त मुंहिंजी आहे वरी ज़मीन खे पाणी भी साॻियो ज़मीन साॻी वरी नवां नवां फसल केर थो ख़ल्क़े अफ़रअय्तुम मा तहरुसून अअंतुम तज़रऊनहु अम नहनु ज़ारिऊन। अरे बिज त तूं छटे आहीं भाण त तूं विझी आहीं ज़मीन खे हड़ त तूं ॾेई आहीं पर ॿुधजांइ मुस्लमान तुंहिंजी पोख खे पचायो के बस गाल सिधी आ। मां मुशरिकन के चवंदो आहियां जेके कम अल्लाह जान उहे अल्लाह को घुरो ऐं जेके कम मखलूक जान उहे मखलूक को घुरो। नऊज़ बिल्ला ये लफ़्ज़ चवण न घुरजन पर मां तव्हांखे सम्झायां थो। अदा ज़मीन ते बि को माण्हू जो चवे त अल्लाह साईं हेठि लही आहे मूंखे लाबारो करे ॾे नऊज़ बिल्ला अल्लाह साईं मूंखे हर ॾेई ॾे इन खे पादर हणंदे न हणंदे हा साईं पादर हणबा न छो अरे लाबारो ज़मीन के हर बिज छटण भाण विझण जो अल्लाह जो कम ना आहे निभागा जो तुंहिंजो पंहिंजो कम आहे। बाक़ी भाण विझी बिज विझी ज़मीन ते भाण छटे पाणी ॾेई तूं रुगो हीअं चओ ओ मुंहिंजा अल्लाह जेको मुंहिंजे वस में हो मां कयो त मां बाक़ी मुंहिंजे फसल खे तूं बचाए। इहो सही आहे न बाबा। मां चवंदो आहियां मुशरिकनि खे जेकॾहिं सेवण वारो साईं लाल कलंदर हुजे या शाह लतीफ़ भिटाई हुजे वॾा वॾा पीराने पीर महबूब सुभाणे साईं अब्दुल कादिर जीलानी हुजे इन खे भला को माण्हू चवे साईं अब्दुल कादिर जीलानी खे साईं अचो हली आहे साईं अचो हली आहे लाबारो करे ॾे त इहा ॻाल्हि ठहंदी छो त बाबा इहो कमु इंसान जो आहे साईं बि इंसान आहे। बाक़ी साईंअ खे न चइबो साईं मुंहिंजी पोख पचाए साईं मूंखे पुटड़ो ॾे साईं मूंखे बुज़ुर्गनि के अदबनि जे लिहाज़ सां खणी तूं न चवंदे त पीर खे कीअं चवां त लाबारो करे ॾे मां त साईं जो मुरीद आहियां मां पाण कयां। बहरहाल सम्झो जेको कमु इंसान जो आहे उहो इंसान कंदो जेको कमु अलाह जो आहे उहो अलाह सम्झ में ॻाल्हि आई अलाए न आई। औलाद जे लाइ कंहिंखे सॾु कंदे अलाह खे यख़्लुक़ु मा यशा यहबु लिमन यशाउ इनासा जल्दी ॻाल्हाए नमाज़ जो टाइम थो थिए व यहबु लिमन यशाउ ज़ुकूर चए थो मुंहिंजी मर्ज़ी आहे कंहिंखे पुटनि जा पुट ॾियां मुंहिंजी मर्ज़ी आहे कंहिंखे न्याणियुनि जूं न्याणियूं ॾियां औ युज़व्विजुहुम ज़ुकरान व इनासा मुंहिंजी मर्ज़ी आहे कंहिंखे पुट बि ॾियां कंहिंखे न्याणियूं बि ॾियां व यजअलु मन यशाउ अक़ीमा मुंहिंजी मर्ज़ी आहे कंहिंखे सालनि जा साल सिखायां। मां दुआ तो कयां अल्लाह सभिनी बे औलादनि खे साले औलाद ॾे अदा ज़मीन मां फसल खे पचाया मिन बक़लिहा व क़िफ़ाइहा व फूमिहा व अदसिहा व बसलिहा फअंबतना फीहा हब्बा व इनबा व क़ज़बा व ज़ैतूना व नख़ला व हदाइक गुलबा। हेॾे असां जलसनि ते वेंदा आहियूं पनवा किल सांगी मीरपुर माथेलो ओबारो कमो शहीद राती रेती ॾार की इन्हनि इलाइक़नि में सियारे जी मुंद में कमंद जो फसल तैयार आहे। इहो मिठो कमंद कंहिं पचायो अल्लाह जाने। हेरे बलोचिस्तान वञूं था कणक अल्हम्दुलिल्लाह तैयार थी वई किथे जाफराबाद जे इलाइक़े में डेरा यार डेरा मना जमाली हेॾा हेॾा बसर तैयार आहिनि भिंडियूं तैयार आहिनि सब्जी तैयार आहे इहे कंहिं पचाया। हेॾे असां गर्मी जी हाणे मुंद अचे थी हेॾे जलसा थींदा आहिनि असांजा गर्मीअ में ख़ैरपुर ठेड़ी पनो आकिल हा साईं वाह बुरड़ा कंदरा हे ठेड़ी ख़ैरपुर जो इलाइक़ो राणीपुर गंबट ताईं इहा जेका ख़ैरपुर जी रियासत आहे हिते वरी खजीअ जो फसल के बचायो अल्लाह। हेॾे जलसनि ते वेंदा आहियूं सकरन नवाब शाह दौलतपुर शाहपुर जानिया मोरो भिरियानो शेरो फेरोज़ इन्हनि जी ज़मीनुनि में मिठा केलनि जा बाग के पचाया कोटिया में मेवा के पचाया। हेॾे मथे वेंदो आहियां मां जलसे ते टंडो ग़ुलाम अली मातली बदीन टंडो मोहम्मद ख़ान हैदराबाद सजावल बदीन हेॾे फुटी जो फसल तैयार हूंदो आहे कंहिं पचायो उहो बि चए थो कासी पारत थी मुर्शिद पारत थी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी क़बर ते हिकिड़ी औरत नक रखी चवे पई क़बर ते भेट भिटाई कर मुल्क मिठाई हर साल ईंदी आहे अञा कुझु न थियो आहे। मां चयो अम्मा शाह साहिब जी निंड छो थी फिटाए फ़इन्नक ला तुस्मिउल मौता मामा ही त सुतल आहे मौत जी निंड में नथो ॿुधई अम्मा उनखे नथी सॾे जे तूं असांजे करे 24 कलाक निंड हराम करे छॾी आहे।
हथ मथे करे सैयद यारो चो रब के न छॾींदासीं अल्लाह जे दर ते ॿाॾाईंदासीं हलूं अॻिते बस ॿ टे आयतूं तवजो ख़ल्क़ु समावाति वल अर्द वख्तिलाफ़ु अलसिनतिकुम रब तो जे शई निशानी मुंहिंजी हीअ बि अथव तव्हांखे ॿोलियूं के सेखारियूं ऐं ॿोलियूं सम्झे केरु थो को सिंधीअ में अल्लाह के सॾु करे त बि जी असां जवाबु हासीं को बिरोकीअ में रब खे सॾु करे हालांकि बिरोकी ॿोली एॾी ॾुखी आहे जो अंग्रेज़ बि भॼी विया हिन ॿोलीअ खां मुंहिंजे मदरसे में 22 बिरोही पढ़ंदा आहिनि 20 साल थियनि मां ई न सिखियो आहे रुॻो इहो सेखारियो अथऊं इरग हथबो धीर हथबो मूंखे चयो साईं कम जा इहे थी बसि ॿियो सिखो ई न दाई इहे कम जा इरग हथबो धीर हथबो अल्लाह शाबस असांजे आलिमनि खे बिरोकीअ में बि क़ुर जी माना लिखी अथऊं मां मदीने वियुसि मूंखे क़ुर मजीद तोहफ़े में मिलियो बिरोकीअ में माना अल्लाह सब बोलियूं थो समझे अरे ॿियनि खे सॾ कंदे 5 बोलियूं सम्झनि 7 सम्झनि पर अल्लाह तो चए मां 72 बोलियूं सम्झां बि तव्हांखे ॻाल्हाइण सेखारां बि हुनखे सर कजे न वख्तिलाफ़ु अलसिनतिकुम व अलवानिकुम रब तो फरमा मां इहो अल्लाह थमां जो तव्हांखे रंग बि मां ॾिना हिते जलसे में वेठा हो कंहिंजो रंग अछो आहे कंहिंजो भूरो आहे हाँ साईं रंग केरु थो ॾिए कंहिंखे पुटु ॼमे थो सफ़ा पप्पू ॻाढ़ो पठाणनि वांगुरु कंहिंखे पुटु ॼमे सफ़ा सूढानी रंग जो कारो ईअं बि थींदो आहे छा कंहिंखे कारो रंग जो पुटु ॼमे पोइ वरी शदाद कोट मां सखर मां पॉलिश कराए सुहिणो करे ॾियो न बाबा भली 40 साबुण शदाद कोट जे दुकाननि जा 40 क्रीमा खपाए न सुबुह सां छोरे जो मुंहुं धोईंदे ओड़ो ई जेको हूंदो अलाह उहो ई ॾिनो जे हिकिड़े हमरा कई शादी वो शादीअ जी पहिरीं राति घरवारी सिंगार जी आई ब्यूटी पार्लर तां घरवारी सां राति गुज़ारे मुड़ुस सुबुह सां गुसुल करे नमाज़ ते वियो माईअ बि हथ मुंहुं धोई गुसुल करे नमाज़ पढ़ी कमरे में जो आयो जो पंहिंजी घरवारीअ खे न पियो सुञाणे हथ ॾेई चयसि अदी हिते मुंहिंजी माई वेठी हुआ काॾे वई ते न भागा मां ई त आहियां मूंखे तो अदी करे चए अल्लाह तूं आहे मुंहिंजी घर राति त ॿी हुई हाणे ॿी थी वई आहे पहिरीं राति त शादीअ वारी हुई न सिंगार जो हाणे जेको अलाह जेको माइटनि में असुलु रंग अलाह ॾिनो आहे उहो अॼु ज़ाहिर थियो मथां तूं बि चरियो थी वञे मोबाइल में फोटो ॾिसी चए सभु कुझु इहो आहे मोबाइल में बि आहे असुलु बि आहे छो त इहो मां नथो चवां क़ुर थो चए रब थो फरमाए रंग मां ॾिना ख़ल्क़ु समावाति वल अर्दि वख्तिलाफ़ु अलसिनतिकुम जे ख़ुदा जी मख़लूक़ जा रंग ॾिसणा हुजे त काबतुल्लाह जो तवाफ़ करे आहे 2015 में मां वियुमि उते अजीब क़िस्म जा माण्हू के रंग जा मुश्की के सोना के भूरा के बिंदरा के सूडानी अहिड़ा माण्हू बि बैतुल्लाह जो तवाफ़ कनि पिया हिते घुमण अचनि असांजा छोरा ॾिसी भॼी वञनि अलाह जा ख़ल्क़ वख्तिलाफ़ु अलसिनतिकुम वअलवानिकुम इन फी ज़ालिका लायातिन लिल आलिमीन तवज्जो को बाकी मुझे आयतूं बचियूं अल्लाह फरमाए व मिन आयातिही तो सुभान अल्लाह वमिन आयातिही मनामुकुम बिल्लैलि वन्नहार रब तो फरमाए हीअ बि मुंहिंजी कुदरत जी निशानी आहे जो तव्हांखे राति जो निंड कराईंदो हेॾे थकिया टुटा मज़ूरी करे आयो के ऑफिसर नौकरीअ वारा ड्यूटी करे आया हर को राति जो निंड कंदो बिस्तरे ते सुम्हंदा हो हिक हिक बाने जे बिस्तरे ते खट ते नबी से फरमायो 6 मलाइक रब चौकीदार करे विहारींदो मुझो बानो मता निंड में को मंडो मच्छर न नक में वनेस कन में मता को जीत जणो तकलीफ न देस मलाइको सजी रात जागी मुझे बाने जो पहरो दो वाह खुदा तुझी ताकत बेनमाजीन जुआरीन व्याजीन जानीन वदा गुनाहगारन को भी रात जो पांजो पहरे में दो निंड कराए नेकन के भी काफरन के भी बुरन के भी सजड़न के तो निंड तो कराए दुश्मनन के भी निंड तो कराए लेखो ही न तो करे अना रब जो दर तो विसारे रब तो चे सजी रात निंड कराई मां हेडे मोबाइल जी बैटरी रात जो बिजली में और दो सोलर में तो चार्ज थे रब तो फरमा मुझो करीम जो करम तो दिस मां रब जो हेडे 7 कलाक तो के निंड कराए तो जे 7 नौजवान जी बैटरी के चार्ज कई वो भी बन के तो हया कर जे सजी रात के निंड कराई पो सुबह सां उथी उन जी तारीफ़ कर अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अहयाना बाद मा मातना व इलैहि नुशूर चई दे सुभान अल्लाह
हाँ साईं मनामुकुम बिल्लैल वन्नहार वरी जदो ॾींहुं कढी ॾींदो आहे त वञी ॾींहं जो रोज़ी तलाश कयो अञा अलाह खे नथो सुञाणे मुशरिक आखिरी निशानी बीबी आहे वमिन आयातिही युरीकुमुल बरक़ खौफन व तमा रब तो फरमाए हीअ बि त मुंहिंजी कुदरत जी निशानी तवजो मां कॾहिं कॾहिं आसमान में खिवण हलाईंदो आहियां गाज ओ बरक़ बिजली थींदी आहे न विद्य एॾी तेज़ हलंदी आहे मवाली पोइ मवालीअ खे इहे आसमान में लाइटूं छानियूं ते ऊंधे थी आहे न मलाइकनि खे टार्च मिली आहे उहा हलाइनि था मवालनि जा त ख़्याल ई पंहिंजा रब तो फरमाए या टार्च ना है या खिवण या गाज या बरक़ बिजली मां रब इन करे तो हलाया युरीकुमुल बरक़ खौफन व तमा डुजो मां अल्लाह आखो अरे सनी शोरान जे पासे मां जलसे ते वियमि कंदा हुआ आखो परते जेसई या विज जो किरी त 11 घर सड़ी विया माल सड़ी वियो मथां सड़ी वियो घोटकी जे पासे मीरपुर माथेले में माण्हू जे घरनि जे मथां विज किरी माण्हू जा लाश बि सड़ी विया एॾी सख़्तु आहे इहा विज जो हलंदी त नबी साहिब खे फरमाईंदा अचो मस्जिद में नफ़ल पढ़ूं अलाह खां माफ़ी वठो रब खे कावड़ सुधरी वञो ख़ौफ़ बि कयो व तमा उम्मीद बि कयो ईमान ॿिनि शयुनि जे विच ते आहे डुजो बि मां रब में उम्मीद बि कयो मां लेखो न कंदोमांव माफ़ करे छॾींदोमांव हथ मथे करे जो 5 वक़्त नमाज़ पढ़ंदासीं हक़ वारनि आलिमनि जो साथ ॾींदासीं चओ इंशाअल्लाह हयातीअ ते कोई एतबार न आहे दीनदारनि जिते घुरायो असां हलिया ईंदासीं रमज़ान में जे मस्जिद शरीफ़ में सोलर जी ज़रूरत आहे उते सोलर वठी ॾियो काथे पखे जी ज़रूरत आहे पखो वठी ॾियो कणिक लथी अथव अलाह गंज ॾिनो अथव सदका कढो रमज़ान में रोज़ेदारनि खे रोज़ा खोलायो शरबत जा शीशा वठी ॾियो मस्जिद में पखो हले बिजली हुजे हाफ़िज़ क़ुरान पढ़नि तराविया पढ़नि ऐं इतिकाफ़ वारा वेही तुंहिंजे पखे जे हेठो निंड बि कनि क़ुरान बि पढ़नि ख़ुदा जो कसम मरी वेंदे क़ब्र में इन जो सदको जारी हलंदो रहंदे इंशाअल्लाह रोज़ा पाण बि रखो ॿियनि खे बि रखायो रोज़ा खोलाईंदो नबी साहिब फरमाए अलाह ताक़त ॾेव त रोज़ेदार खे मानी खारायो रोज़ो खोलायो हुनखे बि सवाबु थींदो हुनजो घटि बि न थींदो तोखे बि हुनजो सवाबु मुफ़्त में मिलंदो ऐं मान नथा खाराए सघो साहिब जो साईं ताक़त न हुजे फरमाए पोइ रोज़ेदार खे भला खीर जो चुको ॾियो साईं खीर जो चुको नथा ॾेई सघो ख़ारक ॾियोसि पोइ बि सवाबु मिलंदो साईं ख़ारक बि कोन्हे फरमाए पाणीअ जो ढुक ॾियोसि बि अलाह अजर ॾींदो कंदो इंशाअल्लाह बाबू उज़ैर अहमद मुंहिंजो हमसफ़र साथी 5 मिंटनि जो हिकिड़ो मौलूद चवंदो उन खां पोइ नमाज़ थींदी उन खां पोइ हज़रत साईं जन अची वेंदा इंशाअल्लाह उनजो बयानु थींदो दुरूद शरीफ़ पढ़ो तव्हांखे ॿुधाए बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सब साथी दिल की मोहब्बत सां वॾंदा हुआ मदीने वारा वीर बिस्मिल्लाह शरीफ़ पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना